रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 18 मई 2018 जुमे जो ॾींहुं बमुताबिक़ 2 रमज़ानुल मुबारक 1339 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराची खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अहम ख़बर आहे त हुक्मरान जमायत पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे पार्लियामानी मेंबरनि पार्टी सदर शहबाज शरीफ़ खां नवाज़ शरीफ़ जे ताज़े आयल बयान खां पोइ पैदा थियल सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार करे छॾियो आहे। जॾहिं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ पार्टी मेंबरनि खे ख़ातिरी कराईंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे नुक़्ते नज़र में नरमी ईंदी। जंहिं बि नवाज़ शरीफ़ जो हाणोको इंटरव्यू करायो इहो सभ खां वॾो दुश्मन आहे। उन ॾिस में गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो इजलास पार्लियामेंट हाउस में पार्टी सदर ऐं पंजाब जे वज़ीर आला शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियो। शहबाज शरीफ़ काल वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी सां गॾु पार्लियामेंट हाउस पहुतो त इजलास में शरीक मेंबरनि ताड़ियूं वॼाए संदुन इस्तक़बाल कयो। इजलास में हमले में ज़ख़्मी थियल घरू वज़ीर अहसन इक़बाल बि शरीक थियो, जंहिं ते मेंबरनि खेसि डेस्क वॼाए भलीकार कई। इजलास में मुल्क जे सियासी सूरतहाल, पार्टी खे दरपेश चैलेंजिस ऐं सियासी हिकमत अमलीअ ते गौर कयो वियो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुस्लिम लीग नून जे क़ौमी असैम्बलीअ जे मेंबरनि ता हयात क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ जे बयान ते शहबाज शरीफ़ सां मुंहुं खुली ॻाल्हायो ऐं खेसि मसइलनि खां आगाह कंदे चयो त नवाज़ शरीफ़ जे बयान खां पोइ माहौल काफ़ी अणवणंदड़ थी वियो आहे। डॉन लीक्स वारो मामिलो उथारींदड़ रिपोर्टर खे ॿीहर इंटरव्यू छो ॾिनो वियो। हिननि चयो त हाणे चूंड तकनि में वञणु मुश्किल थी वियो आहे। ॿुधायो त असां छा करियूं। हिननि वधीक चयो त वाज़े कयो वञे त चौधरी निसार पार्टी में आहे या न। चूंड तकनि में वञण खां पहिरीं पार्टी जे वाज़े पॉलिसी ठाही वञे ऐं असां जी रहनुमाई कई वञे त अहिड़नि हालतुनि में असां छा करियूं। जंहिं ते पार्टी सदर शहबाज शरीफ़ मेंबरनि खे ख़ातिरी कराई त मेंबर पंहिंजे तकनि में वञनि ऐं पार्टी पॉलिसी मुताबिक़ चूंड मुहिम हलाइनि। हिन चयो त चौधरी निसार पार्टी जो पुराणो कारकुन आहे, हू पार्टीअ में आहे ऐं रहंदो। उन मौक़े ते शहबाज शरीफ़ वधीक चयो त नवाज़ शरीफ़ खां वधीक मुहब वतन केर बि नाहे। 1998 में मुंहिंजी मौजूदगीअ में अमरीकी सदर बिल क्लिंटन खेसि एटमी धमाका न करण जी सूरत में $5 अरब जी आछ कई हुई, पर हिन उहा ठुकराए छॾी। शहबाज शरीफ़ चयो त जंहिं नवाज़ शरीफ़ जो इंटरव्यू करण जो एहतमाम कयो उन ज़्यादती कई। कंहिंखे बि अहिड़ो बयान न ॾियणु घुरिजे जंहिंसां मुल्क खे नुक़सानु रसे। मेंबरनि जी शिकायतुनि खे आला क़यादत ताईं पहुचायो वेंदो। नवाज़ शरीफ़ जे मौक़िफ़ में जल्द नरमी ईंदी। हिन चयो त मेंबरनि जा ख़दशा नवाज़ शरीफ़ आॾो रखंदासीं। नून लीग जे कारकर्दगी ई सभ खां वॾो दिफ़ा आहे ऐं ईंदड़ चूंडनि में कारकर्दगीअ जे बुनियाद ते इलेक्शन विढ़ंदासीं। उन मौक़े ते वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी मेंबरनि खे जवाबु ॾिनो त नवाज़ शरीफ़ जे इंटरव्यू खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। जॾहिं त वज़ीर आज़म असैम्बली मेंबरनि खे बजट जी मंज़ूरीअ दौरान इजलास में भरपूर नमूने शिरकत करण जी हिदायत पिणु कई। वाज़े रहे त इजलास में 100 खां वधीक असैम्बली मेंबर मौजूदु हुआ, जिन मां 6 खां 5 क़ौमी असैम्बली मेंबरनि नवाज़ शरीफ़ जे बयान जी ताईद न कई ऐं मेंबरनि बम्बई हमलनि बाबति बयान खे गैर मुनासिब करार ॾिनो। उन्हनि मेंबरनि में आशिक गोपांग, फयाज़ुद्दीन, अब्दुर्रहमान कांजो ऐं शफ़क़त बलोच शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि मेंबरनि चयो त नवाज़ शरीफ़ जे बयान सां पार्टी खे नुक़सानु पहुतो ऐं उन बयान खां अॻु ख़त्मे नबूवत वारे मामले बि पार्टी खे नुक़सानु पहुचायो। अहम ख़बर आहे त पंजाब असैम्बलीअ जे इजलास में तहरीक इंसाफ़ जे मेंबर
मेंबर आरिफ अब्बासी जे तकरारी लफ़्ज़ अक़लियती MPs खे चिड़ाए विधो, जंहिं ते मेंबरनि में सख़्त जुमलनि जी ॾे वठ थी मेंबर पाण में हथे पइजी विया ऐं ईवान जंग जो मैदान बणिजी वियो। पंजाब असेंबलीअ जो इजलास स्पीकर राना इक़बाल जी सदारत में जारी हो ऐं ईवान में नवाज शरीफ जे मौक़िफ़ जो ज़िक्र थी रहियो हो। अपोज़िशन तरफ़ां कयल तनक़ीद ते कुझु हुकूमती मेंबरनि भरपूर जवाब ॾिनो। उन दौरान हुकूमती मेंबरनि बनी ॻाल्हि बाबति कुझु इंकशाफ कया त PTI जो मेंबर आरिफ अब्बासी पाण ते कंट्रोल न करे सघियो ऐं अक़लियती मेंबरनि खे मुख़ातिब थींदे नाज़िबा लफ़्ज़ इस्तेमाल कया। आरिफ अब्बासी जे बयान ते ईवान में तलख़ी वधी वई। इल्ज़ामनि बैदि हुकूमत ऐं अपोज़िशन मेंबर पाण में हथे पइजी विया ऐं हिक ॿिए खे नाज़िबा लफ़्ज़ ॻाल्हाया। हंगामा आराई में ईवान जंग जो मैदान बणिजी वियो ऐं स्पीकर बि समूरी सूरतहाल ते ज़ाब्तो आणण में नाकाम रहियो ऐं रमज़ान में ग़लति ॿोली इस्तेमालु करण खां रोकींदो रहियो। वेड़ वधी त ॿिया हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबर रोकण लाइ विच में अची विया। अपोज़िशन मेंबरनि जे सम्झाणीअ बैदि आरिफ अब्बासी पंहिंजे लफ़्ज़नि ते मुआज़रत कई, पर अक़लियती मेंबर ईवान मां वॉकआउट कयो ऐं आरिफ अब्बासी जे मुअतली जो मुतालबो कयो। अहम ख़बर आहे त पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे अमड़ शहीद बेनज़ीर भुट्टो जे तक NA 200 तां चूंड विढ़ण जो ऐलान कंदे चयो आहे त हिन तक जे अवाम नाने ज़ुल्फ़कार अली भुट्टो, नानी बेगम नुसरत भुट्टो ऐं अमड़ बेनज़ीर भुट्टो खे कामयाब कंदो आयो आहे ऐं ईअं ई मूंखे बि हिन तक तां कामयाब कजो। काल नओं देरो में भुट्टो हाउस ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां पंहिंजे तक जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जे मान में ॾिनल इफ़्तार डिनर जी तक़रीब खे मुख़्तसिर ख़िताब कंदे इन वधीक चयो त 10 सालनि में असां लाड़काणे में शहीद बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी क़ाइदे अवाम इंजीनियरिंग कॉलेज तोड़े ॿिया तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं MNA चूंड जी अचण बैदि ॿिया कम कराईंदुसि। जॾहिं त बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ ते तनक़ीद कंदे चयो त अवाम जो मुआशी क़तल थी रहियो आहे, जंहिंजो ज़िम्मेवार नवाज़ शरीफ आहे। हिन खां पुछनि था मनी ट्रेल त हू कलाई मख़लूक या मुझे क्यों निकाला चई जान थो छॾाए। हिते असां अॼु मरी रहिया आहियूं। नवाज़ शरीफ खे दावत थो ॾियां त हिते अची ॾिसे त असां अवाम जी केतिरी ख़िदमत कई आहे ऐं अवाम कंहिंसां गॾु आहे। हिन चयो त नवाज़ शरीफ पूरे मुल्क जो सियासतदान थी ॾेखारे, हिन रुगो इस्लामाबाद ताईं हुकूमत कई आहे, हिन अवाम जा मसइला हल न कया आहिनि, अजीब ॻाल्हियूं करे रहियो आहे। हिन चयो त आउं नवाज़ शरीफ जो सख़्तु मुख़ालिफ़ आहियां, पर हिन जे हिकिड़े बयान ते आउं संदसि लाइ गद्दार वारो लफ़्ज़ इस्तेमालु नथो करणु चाहियां। हिन चयो त नवाज़ शरीफ बेनज़ीर भुट्टो ख़िलाफ़ केतिरा ई केस ठाहिया, पर उन बावजूदि असां सियासत जी बहितरीअ लाइ क़दम कया। एजाज़ लिकारी, सैयद अरशद राशिदी, मोहम्मद अनवर बुरड़ो, दिलीप कुमार ऐं ॿिया पार्टीअ जा सदर तोड़े चूंडियल नुमाइंदा शामिल हुआ। अहम ख़बर आहे त ईरानी ऐं रूसी मीडिया दावा कई आहे त 21 अप्रैल ते शाही महल ते हमले बाद सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलेमान लापता थी वियो आहे। ईरानी मीडिया दावा कई आहे त 21 अप्रैल ते शाही महल ते हमले में सऊदी वली अहद जे ज़ख़्मी थियण बाबति सऊदी ॻुझी रिपोर्ट ज़रिए ख़बर पई। इहा रिपोर्ट हिकु अरब मुल्क खे बि मोकिली वई। 21 अप्रैल ते शाही महल ते हमले बाद सऊदी वली अहद लापता आहे। हू हमले जे नतीजे में ज़ख़्मी पिणु थियो हो। ईरानी मीडिया मूजिबि हमले बाद सऊदी वली अहद जे सरकारी सतह ते का बि तस्वीर जारी न आहे थी। ॿिए पासे रूसी मीडिया ईरानी मीडिया जो हवालो ॾींदे चयो आहे त सऊदी वली अहद 21 अप्रैल ते शाही महल ते हमले बाद मंज़र आम तां गुम आहे, जॾहिं त सऊदी सरकार इख़्तियारनि मोहम्मद बिन सलमान बाबति इतलाहनि जी तस्दीक नाहे कई। वाज़े रहे त हिकिड़ी 21 अप्रैल ते सोशल मीडिया ते हिकु अफ़वाह पखेड़ियो वियो हो त सऊदी अरब में शाही महल ते हमिलो थियो आहे ऐं फायरिंग जा आवाज़ बि ॿुधाया विया आहिनि। उन अफ़वाह सां गॾु कुझु वीडियो ऐं तस्वीरूं बि साम्हूं आयूं हुयूं, पर कुझु देरि बाद सऊदी हुकूमत बाज़ाब्ता ऐलान कंदे ॿुधायो हो त शाही महल ते हमिलो नाहे थियो, पर हिकु मशकूक ड्रोन शाही महल मथां
उॾाम करे रहियो हो जंहिंखे सऊदी सिक्योरिटी फोर्सिस किराए विधो आहे। ख़बर आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे साथी सीनियर सियासतदान अली नवाज़ शाह चयो आहे त काल सिंध असेंबलीअ में बजट ते बहस दौरान तक़रीर कंदे हिन बजट ते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो। हिन पहिरियां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां 15 सालनि जे वेझे तालुक़ उन बैदि शहीद बेनज़ीर भुट्टो सां 30 सालनि सफ़र जो तफ़सीली ज़िक्र कयो। हिन चयो त शहीद बेनज़ीर सां आख़िरी मुलाक़ात 17 दिसंबर 2007 ते मुंहिंजे घर थी। उहा सॼो ॾींहुं मुंहिंजे घर हुई। कुझु पुराणियूं यादगार तस्वीरूं लहिराए उन्हनि ते यादगार जुमिला लिखियाई। अली नवाज़ शाह उहे तस्वीरूं ईवान में ॾेखारींदे चयो त मूंखे ॿिए कंहिं बि सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे। हू अदालत तरफ़ां वाबडा खे ज़मीन ॾियण वारे केस में 5 साल बेगुनाह सज़ा मिलण ते रोअण हार को थी वियो ऐं चयाईं त इहो इल्ज़ाम मूंखे खाई रहियो आहे। हिन चयो त मूं कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी नाहे कई। शहीद भुट्टो चवंदो हो ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, तंहिं करे आऊं बि अवाम में वेंदुसि। वाज़े रहे त अली नवाज़ शाह काफ़ी वक़्त खां पोइ पीपी जी मौजूदु क़यादत खां नाराज़ ऐं पासीरो आहे। ॿ ॾींहं अॻु शिकारपुर पुलिस हथां मारफाणी बिरादरीअ जे क़तल थी वियल 3 सगन भाउरनि जे पीर शाह जलील क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई, जॾहिं त DIG लाड़काणो पंहिंजे सरबराहीअ में जांच कमेटी ठाहे छॾी आहे। रिपोर्ट मुताबिक़ 2 ॾींहं अॻु शिकारपुर पुलिस हथां जड़तू मुक़ाबले में क़तल थियल हाफ़िज़ अली हैदर, ग़ुलाम हैदर ऐं इब्राहिम मरफाणी जे ॻोठु सालारो मरफाणी में जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में मरफाणी बिरादरी समेत आस पास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। टिनी भाउरनि जा मड़ पीर शाह जलील क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कया विया। पुलिस हथां जड़तू मुक़ाबले में मारिजी वियल 3 भाउरनि जा लाश खॼण वक़्तु ॻोठ में कहराम अची वियो। संदुनि माउ भेनरनि ऐं वनियनि खे बेहोशीअ जा दौरा पवंदा रहिया। होॾां राति देरि सां बा असर जी मुदाख़लत ते पुलिस मरफाणी बिरादरीअ जा वधीक गिरफ़्तार थियल 7 ॼणनि खे आज़ादु करे छॾियो आहे, जॾहिं त मरफाणी बिरादरी जे सरदार PP अॻवान मीर बाबल ख़ान भइयो ॻोठु सालारो में शिकारपुर पुलिस हथां जड़तू मुक़ाबले में मारिजी वियल 3 भाउरनि जे क़तल बाबति घर वज़ीर सोहेल अनवर सियाल सां राब्तो करे केस मामले जो नोटिस वठण जो चयो। ज़रीन वटां मालूम थियो आहे त घर वज़ीर सोहेल अनवर सियाल DIG लाड़काणो सां राब्तो करे मामले जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ॿुधायो वञे थो त DIG लाड़काणो पारां 3 भाउरनि जे जड़तू मुक़ाबले जी इंक्वायरी पंहिंजी निगरानीअ में SSP लाड़काणो तनवीर तुनियो SSP कंबर शहदाद कोट खे जांच टीम में शामिल करे शफ़ाफ़ नमूने इंक्वायरी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त जांच टीम में शामिल को बि ऑफिसर इंक्वायरी करण लाइ वारसनि वटि न पहुतो। इंक्वायरी ऑफिसर न पहुचण ते मक़तूलनि जे माउ मसमात हाजानी, संदुनि भेण समीना ऐं ॿियनि वारिस औरतुनि प्रेस क्लब में एहतियाती मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते साफ़ नाॾो दाईंदे हिननि चयो त पुलिस असांजे मुख़ालिफ़नि सां गॾिजी असांजे 3 गबरू नौजवाननि खे बेगुनाह गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं सॼो ॾींहुं लाश इस्पताल में पियल रहिया। राति देरि सां असांखे लाश ॾिना विया। हिननि दाहींदे चयो त SHO रुस्तम मोहम्मद हाजन गॾाणी असांजे मुख़ालिफ़नि खां ॻरी रुश्वत वठी असांजे मुख़ालिफ़नि खे पुलिस जा हथियार ॾेई गॾु खणी असांजे ॻोठ मथां हमिलो करे असांजे नौजवाननि खे क़तल कयो आहे। हिननि घर वज़ीर सोहेल अनवर सियाल, IG सिंध AD ख्वाजा ऐं DIG लाड़काणो खां घुर कई त मुंहिंजे बेगुनाह क़तल कयल 3 पुटनि जे ईमानदार पुलिस ऑफिसर खां जांच कराए मुलवस पुलिस अमलदारनि खे गिरफ़्तार करे असांजे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। SSP थाणे ते पहुची वियो। जैकबाबाद जे एयरपोर्ट थाणे जी हद ॻोठ अहमद मियां सूमरो में मोटरसाइकिल ऐं कार जो मामूली टकर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार ज़ाहिद झलण ऐं कार सवार फारूक अहमद उर्फ़ फारी खोखर में जहिड़ो थी पियो, जंहिं बैदि 2 धुरनि जा दर्जने माण्हू पहुची विया ऐं 3 खां 6 हंधनि ते वक़फ़े सां 2 धुरनि में जहिड़ो हलंदो रहियो। लठियुनि ऐं लोही सरियनि
सां गॾु हथियारनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो। उन दौरान हिकु धुर जे माण्हुनि फायरिंग पिणु शुरू करे ॾिनी। लठियूं ऐं सरिया लॻण सबबि पीउ पुटु ऐं भाउर अल्लाह बख़्श, अली बख़्श, ज़ाहिद अली ऐं मुमताज़ अली झलण ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त फायरिंग जे नतीजे में गोली लॻण सबबि धुरनि खे छॾाईंदड़ 24 वरनि जो नौजवान रोज़ेदार जानी पुटु मशूक अली सूमरो मौक़े ते क़तल थी वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े हंधि पहुची ज़ख़्मीन ऐं मक़तूल जो लाश सिविल अस्पताल पहुचायो, जिते पोस्टमार्टम बैदि लाश वारसन हवाले कयो वियो। वारसन मक़तूल जो लाश खणी एयरपोर्ट थाणे ते पहुता, जिते काउंसलर हारून रशीद सूमरो, मक़तूल जो पीउ मशूक अली सूमरो, अली शेर सूमरो ऐं अली बख़्श झलण जी अॻवानीअ में सभई माण्हुनि थाणे आॾो लाश रखी धरणो हयो। धरणे दौरान SSP जैकबाबाद फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं PTI जो ज़िलई सदर मौला बख़्श सूमरो मुज़ाहिरीन वटि पहुची ॻाल्हियूं कयूं। मुज़ाहिरीन चयो त जेसिताईं असांजी मर्ज़ीअ सां केस दाख़िल न कयो वेंदो ऐं गिरफ़्तारी न कई वेंदी, तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। SSP एयरपोर्ट थाणे जे SHO खे FIR मक़तूल जे वारसनि जी मर्ज़ीअ सां दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। ज़ख़्मी अली बख़्श झलण जो चवणु हो त फारूक खोखर कार ते अची रहियो हो, जंहिं मुंहिंजे पुटु ज़ाहिद जे स्कूटर खे टकर हयो ऐं मुंहमारी थी, जंहिं ते झेड़ो थी पियो। बाद में फारूक खोखर पंहिंजे माण्हुनि खे घुराए असां ते हमिलो करायो, जंहिं में मां, मुंहिंजा 2 भाउर ऐं पुटु ज़ख़्मी थी पिया। ॿिए पासे मक़तूल जे पीउ मशूक अली सूमरो जो चवणु हो त मुंहिंजो पुटु कम खां वापसि रोज़ो खोलण लाइ घर अची रहियो हो ऐं झेड़े दौरान धुरनि खे छॾाए रहियो हो त जवाबदार धुर सम्झी गोली हणी मुंहिंजे पुट खे बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो आहे। 24 वरनि जो मक़तूल नौजवान जानी सूमरो पंहिंजे चाचे काउंसलर अली शेर सूमरो खे औलाद न हुअण करे पंहिंजे भाउ खां बख़्शिश तौरु मिलियल हो, जंहिंजे हफ़्तो अॻु मङणी थी हुई ऐं 2 महीननि खां पोइ संदसि शादीअ जी तयारी हुई। गुज़िरियल राति हू कम खां वापसि घर इफ़्तारी करण लाइ वञी रहियो हो त रस्ते में झेड़ो ॾिसी धुरनि खे छॾाइण लॻो त खेसि गोली लॻी वई ऐं हू मौक़े ते रोज़े जी हालत में क़तल थी वियो। एयरपोर्ट थाणे ते मक़तूल जे पीउ मशूक अली सूमरो जी फ़रियाद ते मुख्य जवाबदार भाउरनि फारूक खोखर, आमिर अली खोखर, नासिर खोखर ऐं 5 नामालूम माण्हुनि मथां क़तल केस दाख़िल कयो वियो। FIR दाख़िल थियण खां पोइ मुज़ाहिरीन लाश खणाए धरणो ख़तमु करे छॾियो। ॿिए पासे SSP जैकबाबाद जे हुकुम ते जैकबाबाद जे सभिनी थाणनि जी पुलिस घुराए जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवाई कई वई, पर जवाबदार फरार थी विया। जॾहिं त पुलिस सदुन थाणे जी चौदीवारी भरिसां क़ाइम माल जे वाड़ ते चढ़ाई करे दर्जने मेहूं ऐं जवाबदार जी कार काहे आई। काउंसलर हारून रशीद सूमरो मीडिया खे ॿुधायो त जवाबदार फारूक खोखर ऐं आमिर खोखर हर रोज़ कंहिं न कंहिं शहरीअ सां झेड़ो कंदा आहिनि ऐं हू थाणे जे चौदीवारीअ जे अंदरि मंशियात जो कारोबार कंदा आहिनि। पुलिस हथ वठी वाक़े खां पोइ जवाबदारनि जा दुकान बंदि कराए खेनि भॼाए छॾियो। हिननि चयो त सरकारी थाणे जी ज़मीन ते जवाबदारनि कब्ज़ो करे माल जो वाड़ो खोलियो आहे ऐं उते मंशियात जो अॾो पिणु हलाए रहिया आहिनि। पुलिस उन्हनि सां ॿिट बणियल आहे। अहम ख़बर आहे त ठठे में PP जी औरत कारकुन गोली हणी क़तल कई वई, जवाबदार फरार थी विया। उन ॾिस में काल भटवाणो मोहल्ले में संगावती तकरार तां जवाबदारनि PP औरत कारकुन रुख़साना मंगणहार खे घर में दाख़िल थी सिधियूं गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो, जॾहिं त जवाबदार फायरिंग कंदा आसानीअ सां फरार थी विया। औरत जो लाश सिविल अस्पताल मकली आंदो वियो। लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। ठठो थाणे ते मक़तूला औरत जे मुड़ुसु हाशिम मंगणहार जी फ़रियाद ते 6 जवाबदारनि राजू साबरू, जब्बार मंगणहार, इमदाद ऐं हाजी मंगणहार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापनि जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। 10 ॾींहं अॻु मक़तूला रुख़साना मंगणहार जो पुटु
पोढ़ो मंगणहार जवाबदार हाजी मंगणहार जी ज़ाल साण वठी घरां निकिरी वियो हो, जंहिं तां वाक़ियो पेश आयो। मक़तूला जे मुड़ुस हाशिम मंगणहार मीडिया खे ॿुधायो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। हाजी मंगणहार हथियार बंदि साण करे मुंहिंजे घर ते हमिलो करे नाहक ज़ाल खे क़तल कयो आहे। हिन चयो त पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। फौरी तौर ज़ाल जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त पीपी ठठो जे ज़िलई सदर सादिक अली मेमन, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, महमूद आलम अगुणो MNA, सूबाई अॻवान डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, अब्दुल हमीद सुमरो, सुलेमान शोरो, बूरो सरकी ऐं ॿियनि पीपी कारकुननि रुखसाना मंगणहार जे क़तल वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़मत कंदे जवाबदार जी फौरी तौर गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर आहे त बख्शापुर वेझो ॻोठ खे बाहि लॻण सबबि 22 घर सड़ी रख थी विया, जॾहिं त 2 मासूम ॿारड़ा सड़ी फ़ौत थी विया ऐं हिकु ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो। तफ़सील मूजिबि बख्शापुर वेझो ॻोठ मूसा ख़ान डोमकी में ॻोठाणे सलीम बुरड़ो जे घर में बिजलीअ जे शार्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई। बाहि जो इतलाउ फौरी तौर फायर ब्रिगेड अमले खे ॾिनो वियो, पर फायर ब्रिगेड अमले पंहिंजी पुराणी रिवायत खे बरक़रार रखियो ऐं देरि सां पहुतो, जंहिं करे इलाइक़े में हलंदड़ तेज़ तूफ़ानी हवाउनि जे करे बाहि ॾिसंदे ॾिसंदे पूरे ॻोठ खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। जॾहिं त 22 ॻोठाणनि सलीमुल्ला बुरड़ो, रहमतुल्ला, आज़ाद सांद, नसीबुल्ला, जलाल, शाहनवाज़, करम अली, अख्तियार, आदम, मुख्तियार, मजीद, अशरफ, उबैदुल्ला, यूसुफ, मोहम्मद, बरकतुल्ला, इलाही बख्श, सोहराब, मुरीद ऐं ॿियनि जा घर मुकमल तौर सड़ी रख थी विया। जॾहिं त अफ़सोसनाक वाक़े में ॻोठाणे सलीम बुरड़ो जा 2 मासूम ॿारड़ा, 7 वरहनि जो अली ख़ान बुरड़ो ऐं 5 वरहनि जी मासूम नींगरी बुशरा सड़ी फ़ौत थी विया ऐं हिकु मासूम नींगर 12 वरहनि जो परवेज़ ज़ख़्मी थी पियो, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ बख्शापुर जे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बाहि वाक़े खां पोइ पूरो ॻोठ वीरानीअ जो ॾेख पियो ॾेखारे ऐं मासूम ॿारनि जे मौत सबबि ॻोठाणे सलीम बुरड़ो जे घर में मातम छाइल आहे ऐं औरतुनि तोड़े मर्दनि में रोज़ राड़ो पखिड़िजी वियो आहे। मुतासिर ॻोठ वारा के मसीहा जे इंतज़ार में आहिनि। पूरे ॻोठ में लॻल बाहि सबबि लखें रुपयनि जो चौपायो माल, जंहिंमें 15 मेहूं, 5 गऊं, 20 ॿकरियूं ऐं ॿियो माल सड़ी मरी वियो आहे ऐं घर में पियल 500 मण कणक, 200 मण सारियूं ऐं 3 नियाणियुनि जो ॾाज, 2 मोटरसाइकिलूं, 2 लख रुपया रोक, 5 तोला सोन, 250 तोला चांदी ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त बाहि मुतासिर ॻोठाणा बेयारो मददगार खुले आसमान हेठि वेठल आहिनि, जॾहिं त वाक़े बैदि इलाइक़े जो को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े ज़िलई अमलदार बाहि मुतासिरनि वटि लड़ी कोन आयो आहे। बाहि जी ॿी बि ख़बर आहे त थरड़ी मोहबत भरिसां ॻोठ दुर मोहम्मद चांडियो में मंझंदि जे वक़्तु 6 कखाएं घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि सबबि घरनि में पियल अनाज ऐं घरू सामान सड़ी रख थी वियो। उन सिलसिले में घरदड़ियुनि नज़ीर अहमद सोलंगी, अब्दुल रशीद सोलंगी, तोतो सोलंगी, अलाडितो सोलंगी, इक़बाल गॾही ॿुधायो त घरनि में पियल 100 मण कणक, 50 मण सारियूं, हंधि खटूं कपिड़ा ऐं ॿियो लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे, जंहिं सबबि मासूम ॿचड़ा खुले आसमान हेठि वेठल आहिनि। DC दादू समेत वस वारा मदद कनि त जीअं मुसीबत घटि थी सघे। बाहि जी टी बि ख़बर आहे त UC मिसण जे ॻोठ ग़ुलाम कादर डिगो में बिजलीअ जे तारनि मां बाहि लॻण सबबि पौरितनि जे 10 घरनि समेत 15 ॿकरियूं बि सड़ी वयूं। UC मिसण जे ॻोठ ग़ुलाम कादर डिगो में बिजलीअ जे तारुनि मां लॻल बाहि 10 पौरितनि दौलत कपरी, लोंग कपरी, केसरो रेबारी, रतनू रेबारी, आखियो रेबारी, रमेश रेबारी, आजू रेबारी ऐं मानू रेबारीअ जे घरनि खे साड़े छॾियो। घरनि में बीठल 6 ॿकरियूं ऐं 9 ॿकरियुनि जा फर बि सड़ी विया। घरनि में पियल रोक रक़म, अनाज, ज़ेवर ऐं ॿियो ज़रूरी सामान बि सड़ी वियो। जॾहिं त ॻोठ जे चङे मुड़ुस ग़ुलाम कादिर डगो जी 2 एकड़ बबुरनि जे खूड़ी खे बि बाहि साड़े रख करे छॾियो। ॻोठ खे
चइनी पासे बाहि हुअण बावजूदि मस्जिद खे बाहि जो सेक बि न आयो। यूसी मिसण जे काउंसलर अब्दुल रहीम ॾुगो ॻोठ ग़ुलाम कादर ॾिगो पहुची विया। बाहि जो इतलाह ते मिसण पुलिस फायर ब्रिगेड अमले खे ॾिनो, जंहिं ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते कंट्रोल करे वरितो। बाहि मुतासिरनि खुलियल आसमान हेठां बेयार ऐं मददगार वेठल आहिनि, जॾहिं त काउंसलर अब्दुल रहीम ॾुगू बाहि मुतासिरनि खे यकीन ॾियारियो त तव्हांजे ॿीहर बहालीअ लाइ ज़िले चेयरमैन मखदूम मियूं अली मोहम्मद वलहारीअ खां मदद ॾियारींदुसि। खिपरो मां असां वटि ख़बर आहे त खिपरो में घर खे बाहि लॻण सबबि ज़ाल सड़ी फौत ऐं मुड़ुसु ज़ख़्मी थी पियो। अछड़े थर जे ॻोठ लधोरो वटि दादलो जो तड़ में ॻोठाणे समद हिंगोर जो घर खे बाहि लॻी वई। बाहि ॾिसंदे ई ॾिसंदे सॼे घर खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो। बाहि जे नतीजे में घर में मौजूदु औरत धञाणी सड़ी फौत थी वई, जॾहिं त औरत जो मुड़ुसु समद हिंगोर जो सड़ी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे खिपरो इस्पताल आणण बैदि हैदराबाद रेफर कयो वियो आहे। बाहि सबबि घर में पियल अनाज, रोक रक़म, ज़ेवर ऐं ॿियो सामान बि सड़ी रख थी वियो। एसएचओ खिपरो मोहम्मद अली ज़रदारी ॿुधायो त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। बाहि जे सबबु बाबति ख़बर नाहे पई। अहम ख़बर आहे त सिंध जो तर्जुमे निगार, कालम निगार ऐं यगानू किरदार प्रोफेसर गुरडिनू गंगाणी 70 वरनि जे जमार में हमेशह लाइ विछड़ी वियो। खेसि सुबुह सवेर घर में दिलि जो दौरो पियो। मरहूम जूं आख़िरी रिस्मूं कासमाबाद में अदा करे खेसि बदीन स्टाफ वटि क़दीमी मसान में आलिन अखियुनि सां अग्नि संस्कार कयो वियो। देहांत करे वियल गुरडिनू गंगाणी सॼी जमार सिंध यूनिवर्सिटीअ खे अर्पे छॾी। हू सिंध यूनिवर्सिटीअ में लाइब्रेरी साइंस शोबे में प्रोफेसर तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं 2006 में रिटायरमेंट वरिती। गुरडिनू गंगाणी असुल टनो मोहम्मद ख़ान शहर सां तालुक़ रखंदड़ हो। औलाद जी पढ़ाई ऐं नौकरीअ ख़ातिर टनो मोहम्मद ख़ान खां शहर छॾे सिंध यूनिवर्सिटीअ जे कॉलोनी में रिहाइश इख़्तियार कई। हू वॾे अरसे ताईं सिंधी अख़बारनि में कालम बि लिखंदो रहियो। हिन इंटरनेट ऐं कंप्यूटर साइंस ते 2 किताब बि लिखिया, जॾहिं त अंग्रेज़ी अदब जा किताब तर्जुमो करे सिंधी अदब में वाधारो कयो। हिन यूनिवर्सिटीअ मां रिटायरमेंट वठी कासमाबाद में रिहाइश इख़्तियार कई, जिते हू कंहिं साथी ऐं पंहिंजे शागिर्दनि सां मिलण बदिरां रुगो लिख पढ़ जो कमु कंदो हो। हिन सिंध यूनिवर्सिटी ऐं तइलीमी इदारनि में मुमताज़ अली बुरड़ो ऐं ॿिया केतिरा ई शागिर्द पैदा कया, जॾहिं त मरहूम जे 2 पुटनि डॉक्टरी जी डिग्री वरिती। हिकु डॉक्टर पुटु परेशानीअ जी हालत में आबघात करे ज़िंदगीअ जो अंत आंदो, जॾहिं त काल यगाने किरदार गुरडिनू गंगाणी जे आख़िरी रस्मनि में संदसि वारिसनि ऐं औलाद शिरकत कई, जिते संदसि शागिर्द सिंध जे अदीबनि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि शिरकत कई। मरहूम पोइरनि में ज़ाल 2 पुट ऐं 3 नियाणियूं सोगवार छॾियूं आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में वापारियुनि मेवनि जे अघनि में घाटे तोड़ वाध करे छॾी। वापारियुनि रमज़ान जो भलारो महीनो शुरू थींदे ई पंहिंजे मर्ज़ीअ वारा अघु मुक़ररु करे छॾिया। सूफ़ 200 खां 340 ऐं खजी 180 खां 240 रुपया फ़ी किलो सरकारी अघु मुक़ररु कयो वियो। वापारी सरकारी लिस्ट खे रद्द कंदे 30 खां 50 रुपया फ़ी किलो ते इज़ाफ़ो करे छॾियो। अहम सुर्ख़ी आहे त शिकारपुर में 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि जो क़त्ल केस दाख़िल। औरतुनि ऐं मासूम ॿारनि जो क़त्ल केस दहशतगर्दी एक्ट तहत 14 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। पुलिस मुख्य जवाबदार समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। अॼु खेनि अदालत में पेश कयो वेंदो। बेदर्दीअ सां क़त्ल कयल औरतुनि ऐं ॿारनि खे मिटीअ मां हवाले कयो वियो। शहर में ॾुख जी लहर पखिड़ियल आहे। 311 सेक्शन शामिल करे केस खे मज़बूत कयो वञे। सियासी समाजी अॻुवाननि जो मुतालबो। छाछरे जी अहम ख़बर आहे त छाछरे शहर में रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसनि में कमकार न थियण ऐं मुख़्तलिफ़ खातनि में रिकॉर्ड करप्शन ते सिंध हाई कोर्ट पारां
पाण मुरादो नोटिस वठण ते छाछरो जे इंतज़ामिया में थरथलो मची वियो। असिस्टेंट कमिश्नर ॾाहाली असदुल्ला खोसे हंगामी बुनियादनि ते छाछरो में असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस में गॾिजाणी तलब कई, जंहिंमें टाउन चेयरमैन कमरुद्दीन राहिमो मुख़्तियारकार छाछरो सालम समेजो ऐं ॾाहाली तहलकनि जे मुख़्तलिफ़ यूसीज़ जा चेयरमैन ऐं मेंबर पहुता। उन मौक़े ते शहरीन पहुची रेवेन्यू क्लार्कनि ऐं तपेदारनि ख़िलाफ़ दाहूं कयूं त पैसनि बग़ैर को बि कमु नथो कयो वञे। तपेदारनि ग़रीबनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। क्लियरेंस सर्टिफिकेट जारी करण लाइ 40 खां 50,000 ताईं सरेआम रिश्वत वरिती पई वञे, पर केर बि पुछण वारो कोन्हे। उन मौक़े ते टाउन चेयरमैन कमरुद्दीन राहिमो ऐं मुख़्तलिफ़ यूसीज़ जे चेयरमैननि चयो त डोमिसाइल जा पैसा वग़ैरह केर बि नथो वठे। असां वटि अवाम जी अहिड़ी का शिकायत वग़ैरह न आई आहे। अवाम जा कम नथा थियनि, उनजो अहम कारण उहो आहे त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां छाछरो में असिस्टेंट कमिश्नर मुक़ररु थियल न आहे, जंहिं करे ज़मीननि जे खातनि समेत ग़रीब अवाम जा कम नथा थियनि। उन हवाले सां ज़िली इंतज़ामिया तोड़े सिंध सरकार अॼु ॾींहं ताईं को नोटिस न वरितो आहे। छाछरो बाईपास ते 1000 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया जो राज आहे, जेको छाछरे खां मुबारक रिंद रोड, काकैया ऐं खीसर रोड समेत शहर जे चौधारी कब्ज़ा थी विया आहिनि। टाउन चेयरमैन कमरुद्दीन राहिमो पारां सर्किट हाउस छाछरो में हलंदड़ मरमत वारे कम खे विज़िट कयो, जंहिंमें खुले आम नाक़िस मटीरियल जो इस्तेमालु हली रहियो हो। सर्किट हाउस ऐं मुख़्तियारकार ऑफिस जी बिजली जी फिटिंग लाइ आयल लखें रुपयनि जी बजट करप्शन जे वर चढ़ी वई आहे। टाउन चेयरमैन कमरुद्दीन राहिमो पारां सर्किट हाउस जा 4 निकतल पुराणा एसी ग़ाइब हुअण ते चौकीदार खां पुछा करण ते हिन ॿुधायो त ठेकेदार हितां खां खणी वियो आहे। टाउन चेयरमैन कमरुद्दीन राहिमो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहा हालत आहे, केरु ॾिसण वारो कोन्हे। हिन चयो त सिंध हाई कोर्ट खे सबूतनि समेत लेटर लिखंदुसि। अहम ख़बर आहे त क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीज चयो आहे त पीपल्स पार्टी पंजाब खे ख़ुशि करण लाइ ग्रेटर थल कैनाल तौसा पंजनद चश्मा जहलम लिंक कैनाल जहिड़ा धाड़ेल वाह ठाहे सिंधूअ जे पाणीअ ते धाड़ा हणाया। कालाबाग डैम लाइ बजट में पैसा रखिया। 10 साल करप्शन ऐं मुजरमाणे कारकर्दगी खे लिकाइण ऐं अवाम खे दोखो ॾियण लाइ लोड शेडिंग जे नाले में धरणा हया पिया वञनि। पीपल्स पार्टी ॿुधाए त अवाम जे लोड शेडिंग जे अज़ाब मां जान छॾाइण लाइ सोलर सिस्टम खे सस्तो छो न कयो वियो। हिन अहिड़ो इज़हार हैदराबाद में शहरीन सां ॻाल्हाईंदे कयो। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त मौजूदा पाणी हुकूमती वज़ीर ऐं वॾेरा ज़बरदस्ती खणी वञनि था, जंहिं करे उन्हनि जूं ज़मीनूं ऐं बाग़ आबाद आहिनि। पुछड़ी जा ज़मींदार, नंढा ज़मींदार ऐं मुख़ालिफ़नि खे पाणी नथो ॾिनो वञे। कमंद, सारिन, फुटिन, कणक समेत हर लहंदड़ फसल जो अघु किराए हारिन ऐं आबादगारनि खे फ़क़ीर बनाए वियो आहे। हिन चयो त हुकूमती वसीला ऐं किरोड़े रुपया ख़र्च करण बावजूदि पीपल्स पार्टीअ खां 5000 माण्हू बि गॾु नथा थियनि। 3 सूबनि मां ख़तमु थियल पीपल्स पार्टी ख़राब हुकुमरानीअ जे करे सिंध मां बि ख़तमु थी चुकी आहे। सिंध जो अवाम करप्ट पीपी माफ़िया खे वोट न ॾींदो। जेकॾहिं 10 सालनि में पीपी कमु करे हा त एहतजाजनि ज़रिए पंहिंजी नाअहली ऐं करप्शन लिकाइण बदिरां कामयाबियुनि जा जशन मल्हाया। अहम सुर्ख़ी आहे त मिठीअ खे डीपलो तक में शामिल करण ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल। पीपी तहलके सदर डॉक्टर मनोज मलाणी इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ज़िली हेडक्वार्टर मिठीअ खे असुल हैसियत में रखण बदिरां डीपलो मुंतक़िल करण ज़्यादती कई वई आहे। असांजे दाख़िल एतिराज़नि खे बि अणॿुधो कयो वियो। कुन करे अवाम खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अहम ख़बर आहे त दादू में म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन गुल हसन कमराणी फ़ौत थियण बैदि नए चेयरमैन जी मुक़ररी तां शुरू थियल झेड़े सबबि सॼो शहर
गंदगी जे वर चढ़ी वियो आहे ऐं ड्रेनेज जो पाणी रोडनि ते बीह वियो आहे। शहर जा केतिरा ई रोड ऐं घिटियूं गंदे पाणी ऐं गंदे कचिरे सां भरिजी वियूं आहिनि। जॾहिं त हिकु हफ़्ते खां शहर जे 4 लख आबादीअ खे रमज़ान शरीफ़ शुरू थियण बावजूदु साफ़ पीअण जो पाणी फ़राहम न थी सघियो आहे, जंहिं करे हज़ारे माण्हू पीअण जो पाणी पैसनि ते ख़रीद करण ऐं परे परे खां भरे अचण सबबि अज़ाब हेठि आहिनि। हाई कोर्ट पारां काउंसलर मोहम्मद उमर पंवर खे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे आर्डर तहत म्यूनिसिपल चेयरमैन मुक़ररु करण जी हिदायतुनि ऐं खेनि पघारुनि खां सवाइ ॿियो को बि फंड जारी न करण जी वाज़ह हिदायतुनि बावजूदु चेयरमैन उमर पंवर पारां 20 लख रुपयनि जो महीने में पेट्रोल ऐं 80 लख रुपया कंटेजेंसी तौरु कढाइण ते वाइस चेयरमैन अहमद नवाज़ सोलंकीअ जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच म्यूनिसिपल चेयरमैन उमर पंवर ऐं सिंध बैंक जे मैनेजर खे 3 मई ते अदालत में तलब कयो वियो आहे। होॾां शहरी अॻुवाणनि बरकत अली, मोहम्मद ख़ान, अली अकबर ऐं ॿियनि चयो आहे त हिकु हफ़्ते खां पीअण जे पाणीअ जी फ़राहमी बंदि आहे। सॼो शहर गंदगीअ जे वर चढ़ी वियो आहे। फौरी तौरु पाणी फ़राहम न कयो वियो त सफ़ाई कराए ड्रेनेज निज़ाम न सुधारियो वियो त चेयरमैन उमर पंवर ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ थियल एहतिजाजी रैलियुनि, धरणनि ऐं मुज़ाहिरनि जूं ख़बरूं आहिनि त रिपड़ीअ में नौराजा पुल मेन चौक ते सभई आबादगारनि आपाशी अमले पारां पाणीअ जे हथरादू खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टारनि खे बाहियूं ॾेई निटाइणो समय धरणो आयो। मुज़ाहिरनि जी अॻुवाणी डॉक्टर मोहरम अली पंवर, लाल बख़्श नारे जो, करम मंगी, सैयद बिनल शाह, मौलवी रज़ा मोहम्मद नारे जो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुन मौक़े ते हिननि साफ़िन अॻियां दाहींदे चयो त आली वाह जो दारोगो मोहम्मद हसन ढूंढण पाणीअ जे हथरादू खोट ॾेखारे 5 महीननि खां आली वाह मां निकिरंदड़ शाखुनि ठोड़ी शाख, खाट नारे जो शाख, पुराणी पुल नौराजा शाख जो पाणी आबादगारनि ताईं पहुचाइण बदिरां इलाइक़े जे बासरनि खां ॻरी रुश्वत वठी ग़ैर क़ानूनी लोलियूं पाइप ऐं वंझियूं हणी विकिरो करे रहियो आहे, जंहिं करे आबादगारनि जा लखें रुपयनि जा तयारु थियल फ़सुल कमंद, खजियूं, जुअर, भाॼियूं, मेवस ऐं ॿिया फ़सुल सड़ी सुकी रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त दारोगो हर फ़सुल जे लहण दौरान हर हिकु आबादगारनि खां मंथली वठंदो आहे। आबादगारनि डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर ऐं आपाशी खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त करप्ट ऐं राशी दारोगे मोहम्मद हसन खे हटाए साणस ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में अदालत जो दर खुड़कायो वेंदो। नसीरबा टंडवालायार मां निकिरंदड़ नागना शाख जी पुछड़ी जी आबादगारनि बि शाख मां नाजाइज़ गुंदियूं हटाइण लाइ चंदो करे क्रेन मशीन घुराए गुंदियूं कढियूं ऐं धिका हटाए छॾिया। आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाज ऐं सख़्त नारेबाज़ी कई। काज़ी अहमद जे शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जी रैली दौलतपुर, मलवाह ऐं ॿियनि शाखुनि में पाणी न आहे, वणनि जी पोखी मुतासिर थी रही आहे। आबादगारनि जो एहतिजाज। पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादगारनि ख़मीसो ख़ान भंड, अनवर अली बुघियो, ज़फ़र अली चांडियो, शमीर बुघियो ऐं ॿियनि शहीद शाहनवाज़ चौक खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे साफ़िन आॾो दाहींदे चयो त दौलतपुर शाख जे पुछड़ीअ में 26 सालनि खां पाणी न अचण सबबि लखें एकड़ ज़मीन ग़ैर आबाद आहे। आबादगारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त तहलके काज़ी अहमद जे शाखुनि में पाणीअ जी हथरादू खोट ख़तमु करे आबादगारनि जो मुआशी क़तलाम बंदि कयो वञे। जोहीअ जे आबादगारनि ग़ुलाम कादिर, अब्दुल लतीफ़ जमाली, मेयर गाॾई, इमाम अली रुस्तमाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में पाणी बंदि करण ते 37 मैल जोही ब्रांच में एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। आबादगारनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 1932 दौरान ठहियल अंग्रेज़ दौर जे समूरनि क़ानूननि खे चूंडियल नुमाइंदनि ऐं करप्ट आपाशी अमले ख़तमु करे 50 फुट वेकिरे
जोही ब्रांच खे सोढ़ो करे हिकु वाटर जे माप ते बीहारे छॾियो आहे। 37 मेल खां 0 पॉइंट पुछड़ीअ ताईं हिकु बि मॉडल दुरुस्त न आहे। जोही सब डिवीज़न अंदरि सियासी मुदाख़लत सबबि 5 सालनि खां SDO मुक़ररु न आहे थियो। हिननि चयो त 1 मई ते सखर खां पाणी छॾियो वियो। 18 ॾींहं गुज़रण वञण बावजूदि पुछड़ीअ में न आहे पहुतो। हिननि चयो त ख़रीफ़ जे फ़सुलनि जी पोखाई जो वक़्तु वञी रहियो आहे, पर हिकु ॻोठ जे पुल जे बहाने जोही जो पाणी रोकियो वियो आहे। पाणी न हुअण करे जोही ब्रांच जे कड़ सां आबाद सवे ॻोठनि जा इंसान पाणी ढुक लाइ तड़पनि पिया। हिननि चयो त PP जे इक़्तिदार दौरान आपाशी कामोरनि सां मिली मुंड जा सियासी बासर जोही तहलके जे आबादगारनि जे पाणीअ ते धाड़ो हणी पंहिंजूं ज़मीनूं ग़ैर क़ानूनी आबाद कनि था। पुछड़ीअ खे हथ वठी बर्बादु कयो वियो आहे। हिननि चयो त जोही ब्रांच जे रिमॉडलिंग जा 42 करोड़ 25 लख रुपया हड़प कया विया आहिनि ऐं समूरनि शाख़ुनि में वारी उॾामी रही आहे। हाणे वोटनि लाइ ईंदड़नि लाइ पैगाम आहे त पाणी न आहे त वोट बि न आहे। अहम ख़बर आहे त यूरोपीय यूनियन जे सदर डोनाल्ड टस्क अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे चिड़ ॾियारींदड़ फ़ैसिलनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त अमरीकी सदर हिकु दोस्त खां वधीक दुश्मन लॻी रहियो आहे। उन जे हूंदे दुश्मन जी कहिड़ी ज़रूरत आहे। बल्गारिया में थियल इजलास में शरीक आलमी अॻुवाननि ते ज़ोर ॾिनो त हू डोनाल्ड ट्रंप जे ईरान सां जोहरी मुआहिदो ख़तमु करणु ऐं यूरोप ते टैक्स ख़िलाफ़ यूनाइटेड यूरोपियन फ्रंट जो क़याम अमल में आंदो वञे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड टस्क चयो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे ताज़नि फ़ैसिलनि जी रोशनीअ में को बि अहिड़ो सोचे सघे थो त अहिड़नि दोस्तनि जे हूंदे कंहिं दुश्मन जी कहिड़ी ज़रूरत आहे। यूरोप खे डोनाल्ड ट्रंप जो थोराइतो हुअणु घुरिजे त उन जे करे असीं हर क़िस्म जे उभाम खां ॿाहिरि अची विया आहियूं। हिन असांखे इहो अहसासु ॾियारियो आहे त जेकॾहिं तव्हांखे मदद कंदड़ हथ जी ज़रूरत आहे त हीअ उहो हथु आहे जेको तव्हांजे ॿाह में मौजूदु आहे। हिन जो चवणु आहे त यूरोप खे रिवायती सियासी चैलेंजिस जहिड़ोकि चीन जो वधंदड़ असर रसूख़ ऐं रूस जे जारहाणे मौक़िफ़ खां सवाइ हिकु नए क़िस्म जे मसइले खे मुंहुं ॾियणो आहे ऐं उहो इहो आहे अमरीकी हुकूमत जो जारहाणो अंदाज़। उन ॻाल्हि में को बि शक न आहे त नए आलमी मंज़रनामे में यूरोप जो तमामु घणो अहम किरदारु हूंदो या शतरंज जो हिकु मोहरो हूंदो। इहा ई असुल मुतबादिल सूरत आहे। अहम ख़बर आहे त क़ौमी एहतसाब ब्यूरो कराची रीजनल बोर्ड जो इजलास DG नेब अल्ताफ़ बावानीअ जी सदारत में थियो। इजलास में चयन इन्वेस्टिगेशन जे मंज़ूरी ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि इजलास में सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खाते जे रमज़ान ऐवान ख़िलाफ़ इंक्वायरीअ जी मंज़ूरीअ लाइ चेयरमैन नेब खे सिफ़ारिशूं मोकिलियूं वयूं। इजलास में KK बिल्डर्स जे मालिक मुनीर सुल्तान ख़िलाफ़ बि जांच जी मंज़ूरी ॾिनी वई। KK बिल्डर्स जे मालिक 1998 ते सरकारी ज़मीन ते मेगा मॉल जे नाले सां ग़ैर क़ानूनी बिल्डिंग ठाहे करोड़ रुपया बुकिंग जे मद में वरिता ऐं अञा ताईं फ्लैट ऐं दुकान मालिकनि जे हवाले न आहिनि कया। इजलास में ज़िले अकाउंट्स ऑफिस दादू ऐं जामशोरो जे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसरनि समेत तइलीम खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ 2015-16 में तइलीम खाते जे मुलाज़िमनि खे ग़ैर क़ानूनी तौरु वधीक रक़म जारी करण जी जांच जी मंज़ूरी वरिती वई। बोर्ड इजलास में DG नेब हिदायतूं ॾिनियूं त टंडो अलायार ऐं ठठो ज़िले में हलंदड़ डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसनि जी इंक्वायरीअ खे जल्द मुकमल कयो वञे। इजलास में सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट CC जे 2 डॉक्टरनि ख़िलाफ़ बि जांच जी मंज़ूरी ॾिनी वई। डॉक्टरनि हिकु ई वक़्तु 25 सालनि खां ग़ैर क़ानूनी तौरु
ते 2 खातनि में नौकरियूं कयूं ऐं क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो। DG नेब कराची मोहम्मद ज़फ़र मनिहार, जेको हमीर एसोसिएट जो मालिक आहे, जंहिं सचल सरमस टाउन ठाहियूं या उन ते हिन पहिरियां खां प्ले बार्किंग तहत अदालत में प्लाट ॾियण जी अंडर ट्रेकिंग ॾिनी, पर केतिरनि ई प्लाटनि जे मालिकनि खे प्लाट न ॾिना। हुन ख़िलाफ़ बि क़ानूनी कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो। इजलास में DG नेब अल्ताफ़ बावानी चयो त जांच बिना फ़र्क़ जल्द खां जल्द मेरिट ते मुकमल कई वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जे समातनि ते अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं पहुचायूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो आहे मोहम्मद अली शाह। उनवान आहे सिंध में पाणीअ जी सख़्त अणाठ ऐं वफ़ाक़ अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। मोहम्मद अली शाह पंहिंजे कालम में लिखे थो त सुबुह जॾहिं राति जी ऊंदाईअ खे ॻेही विधो ऐं ठठे में जगीसर जे वेझो जिते दरिया पंहिंजे महबूब समुंड सां गिराठियूं पाए मिलंदो आहे, उते समुंड किनारे वेठल हुअसि। पर हाणे माहीगीरनि जे अज़ीम देवता समुंड खां संदसि पिरी सिंधूअ खे खसे उनखे डेमन ऐं बिराजनि पोयां क़ैद कयो वियो आहे। मूं महसूसु कयो त समुंड जूं महकंदड़ ऐं नमकीन हवाऊं तमर जे वणनि सां टकराइजी मुंहिंजे जिस्म खे छुही गुज़रंदियूं हुयूं त मुंहिंजे वजूद खे खुमार ॾेई छॾींदियूं हुयूं। ऐं समुंड जे लहरुनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो हुउसि त मूंखे ईअं महसूसु थी रहियो हुयो जीअं समुंड जूं लहरूं मूंखे पंहिंजे आगोश में पनाह ॾियण लाइ अची रहियूं हुजनि। जॾहिं मोहन जे दड़े जी नाचणी संभारा वांगुरु रक़्स कंदड़ लहरूं मुंहिंजे पेरनि सां टकराइजी वापसि वयूं पिए त मूं अखियूं बंदि करे पे छॾियूं त ईअं पिए लॻो त जीअं आऊं समुंड जे लहरुनि मथां रक़्स करे रहियो हुजां। मुंहिंजे साम्हूं थोरे फ़ासिले ते समुंड किनारे पाणीअ में माहीगीरनि जूं भॻल टुटल ॿेड़ियूं बीठल हुयूं। उन्हनि ॿेड़ियुनि में माहीगीरनि वेठे ज़ोर ज़ोर सां ॻाल्हियूं कयूं ऐं गॾोगॾु खिली पुण रहिया हुआ। शायदि मच्छीअ जे शिकार लाइ वञण जी तयारियुनि में मसरूफ़ हुआ। ॿेड़ियुनि ते वेड़ियल बादबान परे खां नज़र अची रहिया हुआ। ॿेड़ियूं समुंड जे लहरुनि में आहिस्ते आहिस्ते हरकत करे रही हुयूं। बीठल ॿेड़ीअ मां हिकु ॿेड़ीअ में गानो वॼी रहियो हो, समुंड जो लहरूं, मौसीक़ी ऐं माहीगीरनि जा टहक। ऐं मूंखे ईअं महसूसु थी रहियो हो ॼण मां ऐं सिंधू नदी हथ हथ में ॾेई समुंड किनारे हलंदा रहिया हुजूं। ऐं जॾहिं पणियाठे ज़हन जे समुंड में टुॿी हणी सोचे रहियो हुउसि त हीअ त इहा सहर नाहे जेका हिते पूछड़ में सिंधूअ जे साह जी ख़ुशबूअ सां खिलंदी हुई। ओचितो माण्हुनि जी ॻाल्हियुनि जे हिकिड़े जुमिले मुंहिंजो ध्यानु उन्हनि तरफ़ छिकाए छॾियो। माहीगीर चई रहिया हुआ त लॻे थो त पंहिंजे इलाइक़े मां पाणी सफ़ा मोकिलाए वियो आहे, पर केॾांहुं वञूं, हाणे त मुर्गो उञ था मरूं ऐं पीअण जो साफ़ पाणी मिलण त परे जी ॻाल्हि आहे, पर हाणे हिन इलाइक़े में पीअण जो गंदो पाणी बि नसीब नथो थिए। हिकिड़े माहीगीर वराणींदे चयो त असांजा वॾड़ा ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि खे चवंदा हुआ त असीं माण्हू उन देश में रहूं था जिते दरिया समुंड में वहे थो, पर असां खां केरु पुछंदो आहे त अव्हां किथे रहो था त असीं चवंदा आहियूं त असां उन देश में रहूं था जिते समुंड सुकुल दरिया में वहे थो। ऐं हिकु भेरो ॿीहर सिंध में पाणीअ जे सख़्त अणाठ ते हीअ आर्टिकल लिखी रहियो आहियां। इहा हक़ीक़त आहे त सिंधू दरिया में हिन वक़्तु पाणीअ जी सख़्त अणाठ पैदा थी चुकी आहे। जेकॾहिं वफ़ाक़ सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾिनो ऐं वफ़ाक़ी सतह ते पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ न कई वई त सिंध जी ज़रात खे तमामु वॾो नुक़सानु रसंदो ऐं सिंध मुआशी तौरु तबाहीअ तरफ़ हली वेंदी। इहा हक़ीक़त आहे त
सिंध जो को अहिड़ो ज़िलो न बचियो आहे जिते पाणीअ जी सख़्तु अणाहठ जे करे मुसलसल एहतजाज न थियो हुजे, बल्कि हक़ीक़त इहा आहे त समूरी सिंध पाणीअ जी खोट जे करे करबला बणिजी सरापा एहतजाज बणिजी चुकी आहे। सिंध में पूछड़ खां वठी अपर सिंध ताईं पाणीअ जी खोट ऐं पाणीअ जी ग़ैर मुनसिफ़ाणे विर्छ जे करे हारियुनि, आबादगारनि ऐं माहीगीरनि जा मुसलसल एहतजाज हलंदड़ आहिनि। हिन वक़्तु सिंध में पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ में थींदड़ नाइंसाफ़ीअ जा ॿ मसइला पैदा थी चुका आहिनि। हिकिड़ो, वफ़ाक़ तरफ़ां पाणीअ जे विर्छ में तमामु घणी ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे, बल्कि ॾिसण में ईअं पियो अचे त वफ़ाक़ ते पंजाब जो असरु ऐं कंट्रोल तमामु घणो आहे, जंहिंजे करे वफ़ाक़ ऐं अरसा पाणीअ जी खोट जो बहानो ठाहे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मुहैया करे। ऐं सम्झां थो त वफ़ाक़ ऐं अरसा पारां पाणीअ जे मुनसिफ़ाणी विर्छ में सिंध सां नाइंसाफ़ी करणु ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾियणु ऐं टेक्निकल चालाकी ज़रिए सिंध जो पाणी चोरी करणु, इहा बि दहशतगर्दीअ जी हिकु शिकिल आहे, जेका दहशतगर्दी पंजाब ऐं वफ़ाक़ सिंध जे माण्हुनि सां गुज़िरियल 70 सालनि खां करे रहिया आहिनि। एसि ताईं जो सिंध खे अरसा में पंहिंजी नुमाइंदगीअ जो सही हक़ बि नथो ॾिनो वञे, जंहिंजी शिकायत वफ़ाक़ वटि सिंध हुकूमत बि करे चुकी आहे, पर अरसा अञा ताईं पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। ऐं नथो सम्झां त अरसा खे आइनी तौरु इहो इख़्तियारु आहे त हू जॾहिं चाहे पाणीअ जी हथरादो खोट जो बहानो घड़े सिंध जो पाणी घटाए पंजाब खे संदसि हिसे खां वधीक पाणी ॾेई सिंध खे भड़भांग ऐं रुंज में तब्दील करे छॾे। असुल में अरसा जी ज़िम्मेवारी रुगो एतिरी आहे त हू सिंधूअ जे सिस्टम में जेको पाणी मौजूदु आहे उनखे पाणीअ जे मुनसिफ़ाणी विर्छ मूजिबि जे सूबे जो जेतिरो पाणी क़ानूनी तौरु मुक़ररु थियल आहे ओतिरो पाणी सिंधूअ जे सरिश्ते मां उनखे मुहैया करे। ऐं जेकॾहिं कंहिं साल सिस्टम में पाणीअ जी खोट पैदा थिए थी त उनजो भार रुगो हिकिड़े सिंध सूबे ते विझण बदिरां 6 सूबनि जे गॾियल सलाह सां पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ ते अमल करणु घुरिजे। पर अरसा में हमेशह पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ जे उसूल जे उबतड़ करे पाणी विर्छ में नाइंसाफ़ीअ खे हथी ॾेई पंजाब जे पाणी चोरीअ में मदद कंदो आहे। उनखां सवाइ वफ़ाक़ हमेशह मुसलसिल मुल्की ऐं आलमी पाणी ठाहनि क़ानूननि ऐं कन्वेंशन जी भंजकड़ी करे सिंध सां नाइंसाफ़ी कंदो आहे। उनखां सवाइ वफ़ाक़ ऐं पंजाब जी हमेशह इहा रिवायत रही आहे त हू संदुनि जोड़ियल 91 पाणी एकॉर्ड जंहिंखे मूं हमेशह रद्द कयो आहे उनजी बि हीअ पाण भंजकड़ी करे रहिया आहिनि। जेकॾहिं पाण सिंध हुकूमत जो जाइज़ो वठंदासीं त पतो पवंदो त गुज़िरियल 10 सालनि खां सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी रही आहे ऐं थी सघे थो त आईंदे बि उन पार्टीअ जी हुकूमत हुजे, पर ॾिसण में ईअं पियो अचे त सिंध हुकूमत जे पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ में को बि किरदारु नज़र नथो अचे, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त पीपल्स पार्टी जा बाअसर वॾेरा चूंडियल हुकुमरान ऐं सिंधियुनि जे वाटर ब्यूरोक्रेसी ख़ुदि पाणीअ जी ग़ैर मुनसिफ़ाणी विर्छ में मुलवस आहिनि ऐं पाणीअ जे विर्छ में वॾी सतह ते नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। इहो सच आहे त हिन वक़्तु सिंध जा आबादगार ऐं हारी पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत खां तमामु घणो कावड़ियल आहिनि, जंहिंजो ताज़ो मिसाल मीरपुर ख़ासि, सांगड़, मलकानी शरीफ़, ठठे ऐं बदीन में पाणीअ जे ग़ैर मुनसिफ़ाणी विर्छ जे ख़िलाफ़ वॾा एहतिजाज थिया आहिनि। हाणे सिंध जो को अहिड़ो ज़िलो नाहे बचियो जिते
पाणीअ जी हथरादु खोट ऐं पाणीअ जे ग़ैर मुनसिफ़ाणी विर्छे ख़िलाफ़ एहतिजाज धरणा ऐं रैलियूं मुसलसल न हली रहिया हुजनि। असांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त दुनिया जा समूरा वॾा दरिया असुल में ट्रांस बाउंड्री हूंदा आहिनि। साॻिए तरीक़े सां सिंधु दरिया पिणु ट्रांस बाउंड्री दरिया आहे जेको टिनि मुल्कनि चीन, भारत ऐं पाकिस्तान में ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब मां गुज़री आख़िर में सिंध में सिंधी समुंड में छोड़ करे थो। इहा हक़ीक़त आहे त दुनिया में मुल्कनि अंदरि बि रियासतुनि ऐं सूबनि जे विच में दरियाउनि खे ट्रांस बाउंड्री दरिया चई सघूं था। अहिड़े तरीक़े सां सिंधु दरिया चीन, भारत ऐं पाकिस्तान जे विच में ट्रांस बाउंड्री दरिया आहे। पर सिंधु दरिया पाकिस्तान में बि सूबनि जे विच में ट्रांस बाउंड्री या अप स्ट्रीम ऐं डाउन स्ट्रीम दरिया जी हैसियत रखे थो। पर असांजे मुल्क पाकिस्तान में उन जो बिल्कुलु उबतड़ थींदो आहे। जॾहिं मुल्क जे विच में ट्रांस बाउंड्री या डाउन स्ट्रीम जी ॻाल्हि निकिरे थी त उते असांजी वफ़ाक़ी हुकूमत तकिड़ो भारत ऐं पाकिस्तान जे विच में डाउन स्ट्रीम या लोअर रिपेरियन बणिजी थी वञे। ऐं जॾहिं मुल्क में सिंधु दरिया जे पाणीअ ते लोअर रिपेरियन या डाउन स्ट्रीम जे हक़ जी ॻाल्हि था करियूं त मुल्की सालमियत ख़तरे में पहुचियो थी वञे। वफ़ाक़ ऐं पंजाब सिंध खे दरिया जो ट्रांस बाउंड्री या लोअर रिपेरियन ऐं डाउन स्ट्रीम सम्झी दरिया जे पाणीअ ते आलमी क़ानून मूजिबि हक़ खे तस्लीम करे सिंध खे पंहिंजे पाणीअ जो पूरो हक़ ॾियण बदिरां सिंध जे हिसे जो पाणी हथरादु खोट जे नाले में चोरी कयो थो वञे। उनखां सवाइ सिंध जे डेल्टा खे हिन मुल्क जो हिसो बिल्कुलु नथो सम्झियो वञे ऐं डेल्टा में घुर्बल पाणी न छॾे डेल्टा जी माहौलियात ऐं पूछड़ीअ में रहंदड़ लखें माण्हुनि जी हयातनि खे ख़तरे में विझी छॾियो आहे, जंहिं जे नतीजे में समुंड पंहिंजे महबूब दरिया सिंधुअ खे ॻोल्हींदे लखें एकड़ ज़रई ज़मीन ऐं सवें ॻोठ गिड़काईंदो तेज़ीअ सां अॻिते वधी रहियो आहे। इहा हक़ीक़त आहे त माज़ीअ जो ख़ुशहाल ऐं सर सब्ज़ ख़ितो डेल्टा जंहिं बरतानिया जे दौर में कराचीअ जे म्यूनिसिपलिटी खे कर्ज़ ॾिनो हो, जंहिं इलाइक़े में महिमाननि खे पाणी घुरण ते खीर या लसी पियारी वेंदी हुई। अॼु उहो इलाइक़ो हिकु बर्बादी ऐं वीरानीअ जो ॾेख ॾेई रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो मोहम्मद अली शाह, उनवान हुयो सिंध में पाणीअ जी सख़्त अणाठ ऐं वफ़ाक़। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।